नगर त हिते बि आहे छा मतलब इहो त टीवी ते बि त जानवरनि जो प्रोग्राम हलंदो आहे न उते बि त तो मुआंडे हूंदा आहिनि छा माण्हू ॿियो ई छा तूं खामखा पंहिंजे पाण खे जानवर न सम्झ सची पची सम्झ मूं बाबा खे पंहिंजी शादी जो एहसास ॾियारियो आहे पोइ बस रुगो तूं राज़ी थी पोइ बि तुंहिंजो पीउ कोन मञींदो कहिड़ा वरी उधारा पैसा थो वठांसि जो कोन ॾींदो इन लाइ त तुंहिंजो पीउ तुंहिंजे लाइ ज़ाल न मां थो ॻोल्हे न न ऐं ॿुध उन जूं नज़रूं बि मूं में अथई न ईअं नथो थी सघे मां पंहिंजी मोहबत ते कंहिंखे बि धाड़ो हणण न ॾींदुसि कंहिंखे बि न Do it like that.